नज़र आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं संझा सैयद नाज़रीन आऊं अली रज़ा मंगी नज़र वजूं तन वक्त जी ख़ास ख़बरुन ते लाहौर हाई कोर्ट पंजाब के वॾे वज़ीर की चूंड ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ जूं दरख़्वास्तूं मंज़ूर करे वरितियूं। बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻण पकड़ जो हुकुम। जस्टिस सदाकत अली सरबराही में 5 रुकनी बेंच PTI जे दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो। चइनि जजिस फ़ैसिलो हक़ में ॿुधायो। जस्टिस सज्जाद महमूद अक्सरती फ़ैसिले के कुछ हिस्सनि जे मुखालिफ़त कई। फ़ैसिले में चयो वियो आहे त नई इलेक्शन जो हुकुम नथो ॾेई सघिजे। ॿीहर चूंड जो हुकुम सुप्रीम कोर्ट के फ़ैसिले के ख़िलाफ़ हूंदो। बाग़ी मेंबरनि जा 25 वोट कढी ॿीहर ॻणप कई वञे। ॿीहर राय शुमारीअ में जंहिंजी अक्सरियत हूंदी उहो ई खटे वेंदो। जेकॾहिं कंहिंखे घुर्बल अक्सरियत न मिली त आर्टिकल 130(4) तहत सेकंड पूल थींदो। गवर्नर पंजाब सुभाणे असेंबली इजलास घुराए। इलेक्शन मुकमल थियण बाद नए वॾे वज़ीर जो हलफ़ 2 जुलाई ते सुबुह जो 11 वॻे यकीनी बणायो वञे। लाहौर हाई कोर्ट के हुकम खां पोइ पंजाब असेंबली के सेक्रेटरीट असेंबली इजलास जो शेड्यूल जारी करे छॾियो। पंजाब असेंबली जो इजलास सुभाणे शाम 4 वॻे शुरू थींदो। वॾे वज़ीर की चूंड लाइ ज़ाब्ता इख़लाक़ बि जारी कयो वियो। असेंबली में स्टाफ और मेंबरनि जे मेहमाननि ते पाबंदी लागू कई वई। गैलरीज़ में को मेहमान न अची सघंदो। सिर्फ़ मीडिया गैलरी में सहाफ़ी मौजूद हूंदा। मुस्लिम लीग नून पंजाब के वॾे वज़ीर की ॿीहर चूंड में अददी अक्सरियत की बरतरी की दावा करे छॾी। नून लीग अॻवान अता ताराणी राणा मशहूर चवनि था त वॾे वज़ीर की चूंड सुभाणे शाम जो 4 वॻे थींदी। 371 जे ऐवान में अक्सरियत लाइ 186 वोट घुर्बल हूंदा। पहिरें दौर में घुर्बल वोट न मिलिया त ॿिए दौर में अक्सरियत माणींदड़ उम्मीदवार वॾो वज़ीर थी वेंदो। सुभाणे हमज़ा शहबाज सुरखरूती पहिरियां खां वधीक ख़िदमत जारी रखंदो। PTI चेयरमैन इमरान खान पंजाब की वॾे वज़ार की चूंड बाबत लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो सुप्रीम कोर्ट में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। संदो चवणु आहे त लाहौर हाई कोर्ट के फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कराई वेंदी। इस्लामाबाद हाई कोर्ट बार के सेमिनार के ख़िताब दौरान इमरान खान चयो त धमकी वारो ख़त पाकिस्तान की तौहीन आहे। न्यूट्रल्स के ॿुधाए छॾियो हो त मुल्क गैर मुस्तक़िम थियो त ही माण्हू न संभाले सघंदा। तहरीक इंसाफ़ लाहौर हाई कोर्ट जो फ़ैसिलो पढ़ण खां सवाइ ख़ुशी मल्हाई ऐं बाद में यूटर्न वरितो। लाहौर हाई कोर्ट पंहिंजे फ़ैसिले में हमज़ा शहबाज खे नाहे हटायो पर ॿीहर ॻणप जो चयो आहे। इतलात वारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इमरान खान के बयान ते रद्दअमल चवे थी। इमरान खान 4 सालनि दौरान इल्ज़ाम लॻाइण खां सवाइ को ॿियो कमु न कयो। न्यूट्रल्स खे दावत ॾियण ते आर्टिकल 6 लागू थिए थो। अज रात का पेट्रोलियम शयुनि के अघ में वाध जो इम्कान। ओगरा समरी मोकिले छॾी। ज़रियनि मूजिब ओगरा पारा पेट्रोल की फ़ी लीटर ते 4 रुपया 80 पैसा वाध की सिफारिश। हाई स्पीड डीज़ल 8 रुपया 60 पैसा महांगो करण की तजवीज़ ॾिनी वई। लाइट डीज़ल और गासलेट फ़ी लीटर ते 13 रुपया महंगा करण की सिफारिश। पेट्रोलियम शयुनि के अघ में वाध की हतमी मंजूरी वज़ीर आज़म शहबाज शरीफ ॾींदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी की मुलाक़ात। मुल्क की सियासी सूरतहाल ते ग़ौर वीचार। ज़रियनि मूजिब मुलाक़ात में MQM जा ख़दशा ख़त्म करण के हवाले से भी ॻाल्हि ॿोल थी। असेंबली मेंबरनि जी तरक़ियाती स्कीमुनि ऐं नायब चेयरमैन समेत अहम मुक़ररनि जो भी जाइज़ो वरितो वियो। PPI क़यादत गॾिजी इज्तिमाही मामला अॻिते वधाइण ते इतफ़ाक़ कंदे इन अज़्म जो वर्जाव कयो त सभु इतिहादी गॾिजी अॻिते वधंदा। हुकूमती इतिहाद में शामिल नंढियुनि जमायतुनि खे मायूस न कयो वेंदो। अवामी नेशनल पार्टी पर वफ़ाक़ी हुकूमती इतिहाद का आधार थियण ते गौर शुरू करे छॾियो। ज़रियनि मूजिब अहमद वली खान की सदारत हेठ ANP जो इजलास अॻवाननि हुकूमती इतिहाद का आधार थियण की तजवीज़ ॾेई छॾी। हतमी फ़ैसिलनि लाइ अहमद वली खान मरकज़ी क़यादत जो इजलास ईद खां पोइ तलब करे वरितो। ANP ज़रियनि जो चवणु आहे त हुकूमत तरफ़ां कयल को वाइदो पूरो न थी सघियो।
ऐं हुकूमती फ़ैसिलनि ते एतमाद में न पियो वरितो वञे। आर्मी चीफ जनरल क़मर जावेद बाजवा जो क़तर जो सरकारी दौरो। ISPR मूजिब आर्मी चीफ क़तर जे अमीर शेख तमीम बिन हमद अल सानी नायब वज़ीर आज़म समेत ॿियनि अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कयूं। मुलाक़ातुनि दौरान गॾियल दिलचस्पी, ख़िते जी सूरतहाल, दिफ़ाई ऐं सिक्योरिटी सहकार वधाइण ते ॻाल्हि ॿोल कई वई। आर्मी चीफ जो चवणु आहे त पाक क़तर दोस्ती भाईचारे जे बहितरीन जज़्बे जे अज़ीम तारीख़ रखे थी। ॿिन्ही मुल्कनि जा नाता बहितरीन भाईवारीअ में तब्दील थी रहिया आहिनि। PTI वारा इमरान ख़ान जे केतिरनि स्कैंडल्स जो दिफ़ा कंदा रहंदा। तोशाखाना स्कैंडल साम्हूं अचण खां पोइ इमरान ख़ान जी मुंहिंजी घड़ी मुंहिंजी मर्ज़ी वारी ॻाल्हि ख़तम थी वई आहे। इमरान ख़ान जी हरकतुनि ते तहरीक इंसाफ़ खां सवाइ सॼी क़ौम शर्मसार आहे। इतलात वारे सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयान। रुपए जे मुक़ाबले में अमरीकी डॉलर जे मुल्ह में घटिताई जो सिलसिलो बरक़रार। इंटरबैंक में कारोबार जी पुॼाणी ते डॉलर 52 पैसा सस्तो थी 204 रुपया 60 पैसनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर 50 पैसा सस्तो थी 203 रुपया 50 पैसनि ताईं पहुतो। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की सदारत हेठ कराची में पानी के हवाले से अहम इजलास K4 मनसूबो 2024 में शुरू करने ते इतफाक़। इजलास में फैसलो कयो वियो आहे त K4 ऐं KWSSIP तहत वाटर बोर्ड के हर लिहाज सां बहितरीन इदारो बणायो वेंदो। इजलास में आगाही ॾिनी वई त K4 अटकल 52 बिलियन रुपयनि जो प्रोजेक्ट आहे जंहिंजो रूट किंझर खां जुंगशाई दरसाणो छनो गडाब ताईं हूंदो। गडाब खां गुलशन इकबाल ऐं COD ताईं लाइन ॾिनी वेंदी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ थरकोल जी पैदावार बाबति पिण इजलास। तवानाई वारे वज़ीर इम्तियाज़ शेख जी थरकोल बाबति ब्रीफिंग। वॾे वज़ीर थरकोल जी पैदावार वधाइण लाइ क़दम खणण जी हिदायत कंदे चयो आहे त पाकिस्तान रेलवेज़ पारां हाणे नए रेलवे लाइन विछाई पई वञे। उन रेलवे लाइन सां पूरे मुल्क में कोयले ते हलंदड़ प्लांटनि खे थर जो कोयलो फ़राहम कयो वेंदो। मीरपुर ख़ास में मकानी चूंडुनि जे लाइ पोलिंग वारे ॾिहाड़े औरत प्रिज़ाइडिंग ऑफिसर सां MP जे पुट जी बदतमीज़ी वारो मामिलो इलेक्शन कमीशन जे अमलदार ऐं DRO सईद जाफ़री आॾो करन हरिराम ऐं प्रिज़ाइडिंग ऑफिसर साइमा लेगारी पेश थियो। बयान रिकॉर्ड। हरिराम किश्वरी लाल जे पुट करन हरिराम पोलिंग अमले खां माफ़ी वठी छॾी। करन हरिराम जो चवणु आहे त पोलिंग एजेंट ॿाहिरि कढण जी शिकायत मिली। ग़लतीअ मां हिकु पोलिंग स्टेशन बदिरां ॿिए पोलिंग में पहुतुसि। मामिलो ग़लत फ़हमी जे बुनियाद ते थो। असां उन वक़्तु ई माफ़ी वठी छॾी हुई। प्रिज़ाइडिंग ऑफिसर साइमा लगारी चवे थी करन हरिराम साथियुनि सां ग़लत फ़हमीअ जे बुनियाद ते पोलिंग स्टेशन में आयो हो। इस्लामकोट भरिसां मकानी चूंडनि वारे ॾींहुं वॾेरे पारां प्रिज़ाइडिंग ऑफिसर डॉक्टर घनश्याम खे चमा ठहण वारो मामिलो DG हेल्थ मुलाज़िम गुलाम मोहम्मद जुड़ेजो खे मुअतल करे छॾियो हुयो, जंहिंजो नोटिफिकेशन जारी। मकानी चूंडनि में नतीजा तब्दील करण ख़िलाफ़ पीपल्स पार्टी कारकुननि जो MNA मोहम्मद बख्श महर जे अॻवानीअ में मीरपुर मातले में DRO ऑफिस अॻियां एहतजाजी धरणे में बंगुल खान महर, दादन खान महर समेत मुख़्तलिफ़ तालुकनि मां आयल कारकुननि जी वॾे अंग में शिरकत। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त ऑफिसरनि खे घुर्जे त हू दबाव में न अचनि। शिकायत करण ते हर कंहिंजो हक़ आहे। PP उम्मीदवारनि जा नतीजा तब्दील कया विया आहिनि। ॿीहर ॻणप कराई वञे मुख़ालिफ़ हरबा इस्तेमालु करे रहिया आहिनि। GDA वारा पंहिंजी शिकस्त तस्लीम कनि। नेशनल पीपल्स पार्टी के चेयरमैन ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई सां अॻूणे गवर्नर इमरान इस्माइल ऐं ऑपोजिशन लीडर हलीम आदिल शेख जी नवां जतोई में मुलाक़ात। मौजूदा सियासी सूरतहाल ख़ासि तौर ते 26 जून ते थियल मकानी चूंडनि जे हवाले सां ख़्यालनि जी ॾे वटि इमरान इस्माइल ऐं हलीम आदिल शेख जो चवणु आहे त सिंध जे 14 ज़िलनि में थियल मकानी चूंडनि जे नतीजनि खे अवाम रद्द करे छॾियो आहे। मकानी चूंडनि में सरकारी मशीनरी इस्तेमालु करे धांधली कराई वई।
सेवण वेझो ॻोठ शेर सोलंकीअ में सिंधु दरिया मां निकिरंदड़ दानिस्तर वाह में 4 ॿारड़ियूं ॿुॾी फौत थी वियूं। फौतियुनि में महनाज़ सोलंकी, गुलनाज़ अस्मा ऐं अमड़ी सोलंकी तौर शामिल। ॿारनि जा लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो। इलाइक़े में सोग वारो माहौल। कढण वेझो ॻोठ गुल मोहम्मद तुनियो में तलाउ में 2 ॿारड़ियूं ॿुॾी फौत थी वियूं। फौतियुनि में सोनी नोतियार ऐं यास्मीन नोतियार शामिल। सिंध के गादी वारे शहर कराची समेत सॼे सूबे में बिजली की बदतरीन लोड शेडिंग जो सिलसिलो जारी। अवाम सरापा एहतजाज। कराची में के इलेक्ट्रिक तरफा डिघी लोड शेडिंग सबब शहरी थियण के मुंह ॾियण लॻा। मुल्क में बिजली जो शॉर्टफॉल 7300 मेगावाट ताईं पहुची वियो। बिजली की पैदावार 21,900 मेगावाट ऐं घुर्ज 29,200 मेगावाट है। तवानाई वर वज़ीर मूजिब बिजली की बंदिश जो वॾो कारण पावर हाउसिस के तेल ऐं गैस की खोट है। मुल्क अंदर कोरोना वायरस की 6हीं लहर ज़ोर वठी वई। कोरोना वायरस वगे वधीक 2 मरीज़ फौत थी विया। मुल्क में गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा 641 नवां केस रिपोर्ट थिया। कोरोना वायरस सबब 119 मरीज़नि की हालत गणित जो ही ॿुधाई पई वञे। सिंध में मजमूई तौर ते कोरोना की शरह 7.29% रिकॉर्ड। कराची डिवीज़न में कोरोना वायरस की शरह 19% खां बि वधीक रिकॉर्ड कई वई। हैदराबाद में कोरोना झाकारी केसनि की शरह 0.15% रही। वारे भरसा गुड गुल बुर्रो में कान्हे इल्ज़ाम हेठ मुड़स थां ज़ाल क़तल। जवाबदार ज़ेब चांडियो पंहिंजी घरवारी ज़मीरा चांडियो खे गोलियूं हणी क़तल कयो। खिपरे भरसा ॻोठ खुदा बख्श में औरत जो घर मां टंगियल हालत में लाश हथ। लाश जी सुञाणप रेशम कोली तौर थी। वारसनि मूजिब औरत ग़ुरबत सबब आपघात कयो आहे। सठ मील वेझो 15 ऐं नुसरत जी वाटर कोर्स जे मुंड मां नौजवान जो लाश हथायो। लाश जी सुञाणप न थी सघी। कुनरी में बुस्तान रोड ते दुकान मां 57,000 रुपया चोरी करण के इल्ज़ाम हेठ 4 ॿार गिरफ्तार। शहरनि चोरी के इल्ज़ाम हेठ 2 नींगरनि ऐं 2 नींगरनि के सोगो करे पुलिस हवाले कयो। मटियारी वेझो क़ौमी शाहराह ते कोच ऐं ट्रक में टक्कर। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। फौतीअ जी सुञाणप लोअर दीर वासी बुस्तान पठाण तौर थी। विसाल खान ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। खैरपुर भरसा 10 ॾींहं अॻु अगवा थी वियल ॻोठ वॾा सिमिंग वासी पोरियत बाज़ियाब। पुलिस मूजिब नौजवान गुलशन शेख खे सोबोदेरो जे कचवारे इलाइक़े पठाण वाह मां बाज़ियाब करायो वियो। खैरपुर जी 20 सेक्शन थाणे जी हद मां 15 ॾींहं अॻु गुम थी वियल नौजवान खलील अहमद शेख जो पतो न पियो। वारिस परेशान। ऐं सिंध में पानी खोट ख़िलाफ़ आबादगारनि, हारियुनि, सियासी, समाजी तोले मज़हबी धुरियुनि समेत जसकम जे सॾ ते एहतजाज। जामशोरे, लाड़काणे, दादू, घोटकी, कंदकोट, कशमोर, उमरकोट, नवाबशाह, मटियारी, टंडो मोहम्मद खान, खोड़ा, नसीराबाद, मीरो खान, मेहड़, क़ुबे सईद खान, ठुल ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त पाणी न हुजण करे ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। एहतजाज जे बावजूदु केरु दांह वरनाइण लाइ तयारु नाहे।